नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु तव्हां खेप्रो मां ख़बर ॾींदा हलो त खेप्रो में क़ौमी कारकुननि जो वफ़ाक़ पारां ॿेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। क़ौमी कारकुननि अकबर मरी, ओस्मान कुंबर, हुसैन तुर्क ऐं ॿियनि जी अॻवानी में शहीद चौक खेप्रो ते गॾु थी सख़्त नारेबाज़ी बाद एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। उन मौक़े ते मुज़ाहिरनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अॻु बि सिंध सां काफ़ी क़िस्म जूं वफ़ाक़ पारां बेवाजियूं थींदियूं रहियूं आहिनि, पर ताज़ो सिंध जे सामूंडी ॿेटनि ते वफ़ाक़ पारां कब्ज़ो करे उते शहर अॾे सिंध जे माण्हुनि सां वेसागाई कई पई वञे। हिननि वधीक चयो त सिंध जा ॿेट सिंधी माण्हुनि जी मिल्कियत आहिनि, हिननि ते सिर्फ़ सिंध ऐं सिंधी माण्हू जो हक़ आहे ऐं रहंदो। हिननि वफ़ाक़ सरकार सां घुर कई आहे त जल्द अहिड़े क़िस्म जो ऐलान वापसि वठी सिंध जे माण्हुनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।